अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम ओपिनियन विद अली काजी में भली कार ऐं यासिर अहमद हमको स्टूडियो में जॉइन कनि था सीनियर तजियाकार अली काजी साहब। बिल्कुलु अली साहब, थैंक यू यासिर। अली साहब, सैटरडे ते पाण जॾहिं शो कयोसि त उन वक़्तु ताईं फ़ैसिलो अञा कोन आयो, पर हिकिड़ी चइजे त माना हिकिड़ो कन्फ्यूजन हुयो त थींदो छा। पोइ फ़ैसिलो ख़ैर अची वियो, फ़ैसिलो इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान जे हक़ में आयो, PTI जे हक़ में न आयो, PTI खे भलो न मिलियो। पर अॼु PTI जा लॉयर जेके लेवल प्लेइंग वाली फील्ड वाले केस में जॾहिं पहुता त उन्हनि चयो त भई तव्हां त असांखां लेवल प्लेइंग फील्ड तव्हां खां मतिलबु कीअं मतिलबु घुरिजे, तव्हां त असां फील्ड ई कसे छॾी। हाँ, सो छंछर जी राति 12 में 10 मिनटनि ते या 12 में 5 मिनटनि ते राति जो मिडनाइट अहिड़ा फ़ैसिला अलाए छो राति जी देरि ईंदा आहिनि। आयो त भई इलेक्शन कमीशन बिल्कुलु ठीकु कयो जो बल्ले जो निशान खसे वरितो हिकिड़ी पार्टी खां, ऐं पेशावर हाई कोर्ट जो फ़ैसिलो ग़लति हो। सो सुप्रीम कोर्ट काज़ी फ़ाइज़ ईसा साहिब जी सरबराही में जेके 2 रुकनी बेंच हुई हुन बल्लो खसजणु हिकिड़ी सियासी पार्टी PTI पारां खे जाइज़ करार ॾिनो। ज़ाहिर आहे पोइ इन फ़ैसिले खां पोइ अगरि PTI हाणे लेवल प्लेइंग फील्ड वारी दरख़्वास्त साॻे फोरम खां कीअं करे सघे पई। सो हू चवनि पिया जॾहिं हाणे असां वटि निशानी कोन्हे, ही हिकिड़ी बेनिशान पार्टी आहे। टेक्निकली त ॾिसो न, PTI हाणे हिन इलेक्शन में 8 फरवरी 2024 जे इलेक्शन में PTI नाहे। PTI जा मुबैना उम्मीदवार आहिनि। यस, छाकाणि त मुबैना इन करे चवां थो त PTI चए थी असांजा उम्मीदवार आहिनि, यस, पर क़ानूनी तौर ते हू आज़ादु उम्मीदवार। हू सुभाणे खटण खां पोइ अगरि 24 कलाक किथे खंभिजी वञनि ऐं वापसि अची चवनि त असां मुस्लिम लीग नून जा आहियूं या IPP जा आहियूं, त हू क़ानूनी तौर ते ग़लति न हूंदा। सो अदालत इहो फ़ैसिलो ॾिसो, पाकिस्तान जी तारीख़ अदालती फ़ैसिलनि सां भरियल आहे, किथां शुरू कजे किथे ख़तमु कजे। लेकिन माण्हुनि खे हिकिड़ी हाणोके सूरत हाल में शायदि माण्हुनि जी उम्मीदूं ॿियूं हुयूं। यस, पर बहरहाल क़ानूनी फ़ैसिला पंहिंजी जाइ ते हुजनि था। ॾिसो, अॼु मूं बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब खे ॿुधो पिए, जी हा, हू चवनि था त चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा साहिब क़ानूनी फ़ैसिलो कयो, सियासी फ़ैसिलो न कई। जी हा, जी हा, ऐं इहा रिवायत ख़तमु कयूं सियासी फ़ैसिला करण जी। ठीकु आहे। सो हाणे इहो त हिकिड़ी सॼी दुनिया जे केसिस जेके सियासी न बि हूंदा आहिनि, उन में बि जेका धुर जेके फ़ाइदो थी रहियो हूंदा, उहो चवंदा आहिनि बिल्कुलु मैरिट ते क़ानून जे मूजिबि फ़ैसिलो थियो आहे, जंहिंजे हक़ में न ईंदो चवंदा क़ानून मूजिबि न थियो आहे। लेकिन क्वेश्चन इहो आहे त जेके जस्टिस साकिब निसार फ़ैसिला कया, जस्टिस आसिफ सईद खोसा साहिब फ़ैसिला कया, चीफ जस्टिस बंदियाल साहिब फ़ैसिला कया, हिकिड़ो फ़ैसिलो काज़ी फ़ाइज़ ईसा साहिब बि करे छॾियो आहे। सो सभु मोज़िज़ जज साहिबान हुआ, सभिनी सही फ़ैसिला कया हुआ। काज़ी फ़ाइज़ जहिड़ो फ़ैसिलो जस्टिस आसिफ सईद खोसा साहिब सही कयो हूंदो, ओड़ो ई साकिब निसार साहिब सही फ़ैसिला कया हूंदा, ओड़ा ई चीफ जस्टिस बंदियाल साहिब सही कया हूंदा, ओड़ा ई हाणोकी एपेक्स कोर्ट बि करे छॾिया आहिनि। पर हिन में पाण त हिते वेही हुन ते ज़ाहिर जॾहिं की क़ानूनी तौर ते हाणे कदगन न आहे त अगरि असीं हुनजी टेक्निकल नुक़्तनि ते गुफ़्तगू कयूं, पर पाण ॿई लॉयर्स कोन आहियूं, तंहिंजे करे हिन खां पासो कयूं था। पाण हिन जे पोयां जेके मफ़रूज़ा हमेशह थींदा आया आहिनि त हीअ अदालती फ़ैसिला छो अची वेंदा आहिनि, ईअं छाजी बुनियादनि ते इहे फ़ैसिला ईंदा आहिनि, उहे ॻाल्हियूं पाण खे या त सोशल मीडिया ते नज़र ईंदियूं आहिनि, या पोइ हू जॾहिं जज साहिबान रिटायर थी वेंदा आहिनि त पोइ उहे ॻाल्हियूं ॿाहिरि ईंदियूं आहिनि। जीअं हाणे नवाज़ लीग वारा साकिब निसार ऐं आसिफ सईद खोसा जे बारे में हाणे ॿुधाइनि था त छा थींदो, कंहिंखे फ़ोनूं ईंदियूं, कंहिंखे कीअं थींदो, कंहिंखे छा थींदो, मदर इन लॉ ऐं हीअ सभु ॻाल्हियूं जेके हाणे थियनि थियूं। छाकाणि त हाणे उहे साहिबान जेके आहिनि हू जज न रहिया आहिनि, तंहिंजे करे हाणे ॻाल्हाइणु सवलो आहे। त पोइ हाणे इहो त PTI वारा ॾिसूं त अक्टूबर खां पोइ छा ॻाल्हाईंदा, जॾहिं हाणोका रिटायर थी ईंदा त पोइ हू ॻाल्हाइणु शुरू कंदा। पाण त सिर्फ़ु हिकिड़ी ॻाल्हि सम्झी सघूं था त हिन फ़ैसिले खां पोइ पाकिस्तान में जेको हिकिड़ो फेयर इलेक्शन थियण जो मिड़ई ख़दशो हुयो, हिकिड़ो इम्कान मौजूदु हो। यस, ऐं नथो चवां त इहो फ़ैसिलो हुन नियत सां कयो वियो आहे, ऐं हुनजी नियतनि ते त ख़ुदा खे ख़बर आहे, ऐं हुनजे मेरिट ते बि नथो ॻाल्हायां। ऐं चवां थो त हिन फ़ैसिले खां पोइ हिकिड़ो हार्ड रियलिटी आहे, हिकिड़ी तल्ख़ हक़ीक़त आहे त PTI हिन इलेक्शन्स में हिसो न पई वठे। त जॾहिं कंहिं बि सबब जे करे हिकिड़ी तमामु वॾी पॉलिटिकल पार्टी
बल्कि एहतियात सां चवां पियो तमामु वॾी, न त कुझु माण्हू हिन खे चवनि था सभिनी खां वॾी, पर आउं नथो चाहियां सभिनी खां वॾी। हिकु तमामु वॾी पार्टी अगरि हिकिड़े इलेक्शन प्रोसेस खां ई ॿाहिरि थी वई आहे त हुन इलेक्शन बावजूदि छा बि त हुन इलेक्शन जे फेयर थियण खे कीअं चई सघूं था। सो अगरि अदालत बिल्कुलु टेक्निकल ग्राउंड्स ते शयुनि खे ॾिठो आहे, अदालत पोइ त हिन ते वकील साहिबान ॻाल्हाईंदा, या जॾहिं हाणोका रिटायर थी वेंदा त पोइ PTI वारा ॻाल्हाईंदा, या जेको सोशल मीडिया ते ॻाल्हाइजे पियो उन ते तव्हां नथो कमेंट करणु चाहियो। पाण त एतिरो सिर्फ़ु सम्झूं था त हिन इलेक्शन मां हिकिड़ी मुल्क जी तमामु वॾी पार्टी आउट थी वई आहे, तंहिंजे करे हिन इलेक्शन्स खे पाण फेयर ऐं लेवल प्लेइंग ते छॾियो, पर हिकिड़ी मोह मुहांडो बि हिन जो कीअं थींदो, छाकाणि त हाणे अगरि तीर ऐं बल्ले जे विच, तीर ऐं शींहं जे विच में बल्लो ग़ाइबु थी वियो त माना तव्हां अधु फील्ड ते क्लियर करे छॾी न। अच्छा, टेक्निकल बेसिस ते ऐं सवाल जो ज़हन में, टेक्निकल बेसिस ते पनामा वारो फ़ैसिलो बि त टेक्निकल बेसिस थियो न, आर्टिकल 62(1)(f), ऐं जंहिंमें उन्हनि पंहिंजे पुट खां जेको आहे इकामा वरितो पर ज़ाहिर न कयो, माना इवेंचुअली टेक्निकली आहे न उहो फ़ैसिलो। एग्ज़ैक्टली हा, उहो जहिड़ो टेक्निकल हो, उहो बि एतिरो कमाल टेक्निकल हो न उहो बि। सो मूं अर्ज़ु कयो न त साकिब इहो ॾिसो, इहो थींदो आहे जॾहिं की कुझु जज साहिबान जा हिस्ट्री में तमामु मुख़्तलिफ़ तरीक़नि सां नाला वरिता वेंदा आहिनि, त हुननि पंहिंजी उहिदे जी परवाह न कई, हुननि प्रेशर जी परवाह न कई, हुननि उहो फ़ैसिलो कयो जेको सही हो। पर कुझु जज साहिबान जा नाला हिन हवाले सां वरिता वेंदा आहिनि त यार हुननि पोइ वक़्त जा प्रेशर ऐं वक़्त जी जेके दबाव हुजे थो क़बूल न करे सघंदा आहिनि। हाणे इहो पाण हिस्ट्री ते छॾूं था त हिन फ़ैसिले खे हू कीअं ॾिसंदी। इमरान खान साहब तो चए तो नो बॉल करा दिया है अंपायर ने और बहुत बुरा होगा तारीख़ में। ठीकु आहे, हाणे आउं त नथो हुन ते कॉमेंट करे सघां। मूं चयो नी त इमरान ख़ान ऐं PTI वारा ॻाल्हाईंदा त अंपायर छा कयो आहे। अमूमन अंपायर सां मुराद हूंदी आहे असांजी इस्टेब्लिशमेंट, जेके इमरान ख़ान कॾहिं कंहिं ज़माने चवंदो त अंपायर उंगली उठा देगा त उन सां मुराद हूंदी आहे आर्मी चीफ जे। चीफ जस्टिस कॾहिं बि अंपायर जे तौर ते न मञियो वियो आहे, पर हिते हू शायदि कंहिंखे बि चवनि पिया त नो बॉल करा दी आहे त, लेकिन अगरि बहुत बुरा होगा या नहीं होगा इहो त हाणे आउं हीअ त इमरान ख़ान चई सघे थो, ऐं कहिड़े हिसाब सां चए पियो। हीअ त हिस्ट्री में छा साकिब निसार साहब छा अॼु बि सम्झंदो हूंदो त हुनका ग़लती कई आहे? हू चवंदो त मां बिल्कुलु ठीकु हुउसि। सईद खोसा साहब बि पंहिंजे पाण खे ठीकु सम्झंदो हूंदो, चौधरी इफ़्तिख़ार बि पंहिंजे पाण खे सही सम्झंदो हूंदो। हिस्ट्री खे फ़ैसिलो करिणो आहे, ज़ाहिर आहे जेको अचे थो। टेक्निकली जेको आहे कुझु लॉयर्स जेको आहे उहो माना हिकिड़ो टेक्निकल सवाल रखनि था पिया साम्हूं त अगरि तव्हां ठीकु आहे निशान खसे छॾियो, बट कुड हैव कंसिडर, तव्हां कंसिडर करणु खपे जेको आम माण्हू जो राइट टू वोट आहे, त हेतिरनि माण्हुनि खां तव्हां हाणे वोट ई खसे छॾियो। सर मूं हाणे इहो त घणी ॻाल्हियूं थी सघनि थियूं, घणी सोचूं अची सघनि थियूं। हिकिड़ी मोटी ॻाल्हि मूं बि इहा कई ॿिए लफ़्ज़नि में त भई जॾहिं तव्हां हिकिड़ी मेजर पॉलिटिकल पार्टी खे तव्हांजे डिसीशन जे करे अगरि आउट थी वञनि था जी हा, त पोइ इलेक्शन खे पाण ग़ैर जानिबदार ऐं शफ़ाफ़ कीअं चई सघूं था। बस ख़ैर गौर खान साहब तो चवनि था असां मूव ऑन कंदासीं, जो हो गया सो हो गया, अभी हम इसमें अपील में भी जाएंगे, पीछे नहीं हटेंगे, बरकरार रखेंगे। PTI जो हाणे छा आहे मतिलबु अगरि PTI जेको मूं अॼु अख़बारनि में पढ़ियो पिए त हू हाणे उहो ई कनि पिया त हिकिड़ो पोर्टल ठाहिनि पिया त भई हुन ते हू जंहिंखे बि इहो शौक़ु हुजे त पुछण जो त भई PTI जो मुंहिंजे तक मां उम्मीदवार केरु आहे, हुनजो निशान छा आहे, कूओ आहे, ॿिलो आहे, अलिफ आहे, बे आहे, त उनजो हू PTI जेको पोर्टल ठाहिनि पिया। पर हाणे पोर्टल तां वञी निशान ॻोल्हे वोट कंदड़ घणा वोटर हूंदा? Exactly. अक्सरियत हिननि ॻाल्हियुनि में पोर्टल ते वञणु एतिरी असांखे बेसिक IT जी बि माण्हुनि खे नॉलेज न आहे, त ज़ाहिर आहे वोट न पवंदो ऐं वोट जो टर्नआउट बि घटि थींदो। ऐं लेकिन अगरि फ़ैसिलो मथे जीअं मूं तव्हांखे काफ़ी अरसे खां तव्हांखे चवां थो त फ़ैसिलो अगरि थियलु आहे त ज़ीरो टॉलरेंस आहे IK लाइ बि ऐं PTI लाइ, माना को टके पैसे जो बि रिआयत न आहे। भले टर्नआउट घटि थिए, भले 15% टर्नआउट थिए, भले 20% टर्नआउट थिए, पोइ डॿा भरे वठिबा, बसि चइबो न ही ठीकु आहे।
हसीना वाजिद बि त आहे न ढाका डेमोक्रेसी में छा आहे हले पई हसीना वाजिद हींअर बांग्लादेश जी प्राइम मिनिस्टर आहे 5 भेरो 4 भेरो वरी हिकिड़ो दफ़ो PDM सरकार अची वेंदी हीअ जेको हिक ॿिए जे ख़िलाफ़ु तमामु घणा बिलावल साहब ऐं नवाज़ लीग वारा हिक ॿिए जे ख़िलाफ़ु बयानबाज़ी कनि पिया इहे वरी गॾिजी हुकूमत वेही रहंदा कॉल रहने साॻियो अख्तर भाई सर पिरकोट मां जी मैसर साहब छा चवणु चाहींदा साईं काज़ी साहिब खां सवाल हुयो त इहे ई सुप्रीम कोर्ट जो जेको फ़ैसिलो हुयो इलेक्शन कमीशन जेका हक़ में ॾेई छॾियईं त बहरहाल भेट जो निशान खसिजी वियो PTI खां त असां बेसिकली पीर ॻोठ जे बि ॻोठाणे माहौल में जा आहियूं त उते इहो थींदो आहे त भेट महांगी हूंदी आहे पोइ खजीअ जे छुॾे सां छोकिरो बैटिंग कंदो आहे ऐं बाल जेको आहे सो सिरोटे मां ठाहींदा आहिनि त उहो सिरोट तो लॻे थो इमरान ख़ान खे उहो मां असांखे ॻोठ वारो खजीअ जो छुॾो मिली वियो आहे ऐं बाल बि पथर लॻी वियो अथसि बहरहाल ख़ान साहिबु जमहूरियत जी हाणे PTI जो जेको मौजूदा सरबराह आहे उहो चवे थो त जमहूरियत ते धाड़ो आहे बाबा तव्हां पोयों पीरियड आहे उन में ख़ान साहिबु छा छा करे आयो भला उहो थोरी ॾिसूं तव्हां खां गवर्नमेंट वई त तव्हां MNS खां इस्तीफ़ा देरि ई न कई तव्हां MNS खे इस्तीफ़ा ॾियारियूं तव्हां पंहिंजे सूबनि खां इस्तीफ़ा ॾियारियूं ईअं थोरो ई आहे अदम एतमाद थी वियो माना तव्हां जेकॾहिं गवर्नमेंट में आयो त पोइ ठीकु आहे अपोज़िशन में बि मुंहुं त ॾियो पर ख़ान साहिब खे हाणे जॾहिं हे माहौल ॾिसी ॿाहिरि निकिरो त छा ख़ान साहिबु मटियल हूंदो या उहो ई ओड़ो ई हूंदो जहिड़ो 2013 2018 वारो ठीकु आहे साईं ॿियो बि कॉल इमाम ॾिनो मला नारो मां जी मला साहब छा चवणु चाहींदा सर अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम सर काज़ी साहब खां असांखे ॿुधणो आहे तज़ियो त ही जेको जज साहिबान असां नथा चई सघूं त के धुर आहिनि बहरहाल ॾिसनि त पियूं अखियूं ॿुधनि पियूं कन ॿुधनि पिया ऐं इलेक्शन कमीशन बि जेको आहे सो धुर आहे हर इदारे में धुर आहे त पोइ आख़िर छा थींदो सम्झो पिया त मार्शल अचे उहा अची हिननि खे सिधो कंदी छा सर ठीकु साईं मैसर साहब ॻाल्हि इहा आहे त छा रुगो इन करे हीउ जेको कुझु PTI सां थिए पियो उहो उन ते पाण सभु ॼणा जेके आहियूं उहे वेही ताड़ियूं वॼायूं चऊं चङो थो थिए हिन जे दौर में बि ईअं थियो इहो अलाए कहिड़ो आर्ग्यूमेंट आहे इहो अक्सर बेशितर असांजा वॾा साफ़ी ॾियनि था मतिलबु इहो ठीकु आहे कंहिं सां ज़ाती अनाद हुजे ज़ाती झगड़ो हुजे यार तो मूंसां कयो चङो थियो हिन सां थियो त हीउ त को ज़ाती मामिलो त मैसर साहिब जो मुंहिंजो न ख़्याल त PTI सां या हुन सां हूंदो त ॻाल्हि इहा आहे त छा अगरि हिकिड़ी शइ हुनजे दौर में ग़लति थी हुन कई या हुन दौर में थी त छा वरी उहो वर्जा थियणु खपे वरी वारो मटिजे वरी हिननि सां जेके हींअर ताड़ियूं वॼाइनि पिया मरीम नवाज़ वारा ऐं सभु कुझु वरी हिननि सां थिए इहो धंधो बंदि न थियणु खपे मैसर साहिबु मुंहिंजो त ख़्याल आहे बंदि थी वञणु खपे ठीकु आहे अगरि हुन कयो बसि पोइ हाणे खोड़ थी न ऐं माज़ी में बि थींदो रहियो हींअर बि थींदो रहियो भला हाणे भला बसि करे वठो चवंदा न अञा थियणु खपे चलो तव्हांजी मर्ज़ी बाक़ी तव्हां चओ था त हुन पंहिंजो रवैये में अॼु जेको हुन सहाफ़ियुनि सां कोर्ट जे ॿाहिरां ॻाल्हायो आहे इहो जेको नो बॉल करे पियो या चए थो पीपल्स पार्टी सां ठाह जो सवाल ई न आहे त उन मां लॻे थो त हमरा लचक ॾेखारण जे त कंहिं मूड में न आहे ऐं अगरि लचक ॾेखारे रहियो हुजे हा त पोइ इहे फ़ैसिला थोरो शायदि पाण खे डिफरेंट नज़र अचनि हा मतिलबु अहिड़ा मामलात न थियनि हा ऐं सुप्रीम कोर्ट लाइ न पियो चवां इलेक्शन कमीशन जे लेवल ते ई चवां थो त उहो निशानी न खसे आहे हुननि खां सो इन करे फ़िलहालु ख़ान साहिब को लचक त लॻे थो त 2 टे साल हू छॾे वेठो आहे हा उनखे तकड़ कोन्हे मामलनि जी बाक़ी मल्हा साहिब कॉलर वेठो अचो था इस्माइल मंगरियो पिथौर मां जी मंगरियो साहब छा चवणु चाहींदा साईं मुंहिंजो सुवाल इहो आहे त साईं इलेक्शन कमीशन ऑफिस को पोलिंगूं विज़िट न कयूं आहिनि जेके पुराणे वॾेरनि जे ओताकुनि में चो दीवारनि जे अंदरि हुयूं पोलिंगूं वरी उहे बहाल थी वियूं आहिनि ऐं वरी उन में इलेक्शनूं थींदियूं त हिन में आज़ादु ज़हन सां कीअं माण्हू वोट ॾेई सघिजे थो हिकिड़ो सुवाल त इहो ॿियो त साईं जेके सुवाल इहो आहे त जेको ही असांजे पासे में सिंधड़ी तालुको आहे इन में जेको सीट का बि क्लियर कोन थी आहे त न केरु इलेक्शन विड़े पियो उते जेको सरफराज़ जूने जो उहो हथु खणी हलियो
एट ए टाइम ते इहो ॿियो चकर सिंधड़ी तालुके में थियो आहे जेको आज़ाद उनखे छॾियो वियो आहे, त इहो छा तरीक़ेकार आहे? कुझु साईं जिन ते रोशनी हुजे न। कंहिंखे छॾे विया साईं? साईं DDA जे टिकट तव्हां इलेक्शन विड़ियो पिए, उहो जॾहिं आख़िरी तारीख़ ते उन टिकट वापसी करे छॾियो त चयो त असांखां को मथां पीर साहिब जो हुकुम आहे, उनजे करे उन टिकट वापसी करे छॾे। पर अॻे साईं सरफराज़ जूणे जो सिंधड़ी तालुके मां। ठीकु आहे साईं। ॿियो बि कॉलर नवी बख़्श ताईं कश्मीर मां। जी ताईं साहब छा चवणु चाहींदा? सलाम यासिर साहब, अलीगढ़ साहब खे ख़ासि सलाम साईं। साईं जेको अलीगढ़ साहब पंहिंजे इंट्रो में चयो ऐं तव्हां बि वरी हुनजे मथां तर्जुमो कयो त PTI खां वोट जो हक़ खसी वियो आहे। हे तजीब तव्हां नुक़्तो उथारियो, वोट जो हक़ खसी वियो आहे, वोट जो हक़ कोन खसी वियो आहे। हा अलबत्ता उनजो निशान खसी वियो आहे, उहो बि मुंहिंजे पंहिंजे अफ़ालनि ते। मुंहिंजे ख़्याल में इन खां इहो बैट जो निशान वापसि न वरितो वञे हा। उन सियासी मैदान में ख़तमु, सियासी मैदान में ई PTI खे ख़तमु करे सघिजे पियो। छो जो PTI जी क़यादत में हुकूमत हलाइण जा के ज़रे जा बि माना गुण कोन्हनि, जंहिं ते चए थो लॉन्ग रन में हू वॾी कामयाबी माने सघी आहे। ही माना उहो ई कमु करे छॾियो अथनि जीअं कैंसर जो सही ऑपरेशन न थींदो आहे त वरी रीग्रोथ कंदो आहे। PTI खे रीग्रोथ करण जो मौक़ो मिली वियो आहे। महिरबानी साईं। ठीकु साईं। मल्हा साहिब छा चयो? मल्हा साहिब चयो त सिधो कोन थींदा, मार्शल लॉ आणी पवंदी, सभु धुर लॻा वेठा आहिनि। सभु धुर लॻा पिया आहिनि साईं। पर साईं चयो त सभिनी खे ख़बर आहे केरु छा आहे, असीं त कंहिंखे धुरियो अणधुरियो नथा चऊं। लेकिन साईं पोइ जेको चओ पिया सलाह मल्हा साहिब जेको आख़िर मशवरो ॾियो पिया, त उहो पोइ अणधुरियो मामिलो हूंदो छा? उहो बि त को अणधुरियो मामिलो न हूंदो ऐं उहो को मसइले जो हल न आहे। ऐं आउं सम्झां थो त इनखे पॉलिटिकल प्रोसेस में रहणु खपे। सियासी मामला सियासत में हल थियणु खपनि, न मार्शल लॉ जे ज़रिए न जुडिशरी जे ज़रिए सियासी मसइला हल थियणु खपनि। सियासत में थियणु खपे, पर असांजे सियासतदाननि में ओतिरो पोटेंशियल न आहे। त अफ़सोस जी ॻाल्हि आहे। पोइ मंगरू साहिब चवनि था पिथोर मां त उताकुन में साॻा पोलिंग स्टेशन खुली विया आहिनि। इहो त सही ॾिसो न, हीअ त प्री पोल जेका रिगिंग थींदी आहे, जेका इलेक्शन खां अॻु वारी धांधली आहे, उनमें हीअ बि वॾो तरीक़ो हूंदो आहे त पोलिंग अगरि मुंहिंजे ई घर में मुंहिंजे उताक में तव्हां पोलिंग स्टेशन ठाहे छॾियो था त मुंहिंजो मुखालिफ़ त उअं ई हुते कोन ईंदो। ऐं हुते ज़ाहिर हू जेको अमलो बि ईंदो राति जो, आउं जी मानी टिकी जो बंदोबस्तु कंदुसि, मूं वटि ई तस्या पिया हूंदा त मुंहिंजे चवण में हूंदा। ये सभु हरकतूं ऐं हू ऐं पोइ DCR जिथे RO ऐं DROs हुजनि साईं। हाणे सम्झो त इलेक्शन छा थींदी। इलेक्शन कमीशन चीफ इलेक्शन कमिश्नर जो नालो न आहे। इलेक्शन कमीशन त ही DC ऐं ही जेको असिस्टेंट कमिश्नर ही सभु इलेक्शन कमीशन आहिनि फ़िलहाल। सो इलेक्शन त हाणे कहिड़ी फेयर थियणी आहे उहो सुझे पई साईं पाण खे। पोइ अचूं था थईं साहिब जी ॻाल्हि ते। अली असगर मरी सागड़ मां। जी मरी साहिब छा चवणु चाहींदा? अस्सलाम वालेकुम। अली काज़ी साहब खां इहो अर्ज़ु आहे त हीउ जेको इलेक्शन कमीशन एॾो पावरफुल थी वियो आहे जो हाणे शाह महमूद कुरैशी हेॾी मखदूमनि जी गादी आहे, उन्हनि जे पुट खे जूते जो निशान इलाट कयो वियो आहे। त यार सरासर हिते जी हुन जमायत जी नाइंसाफ़ी आहे। उन बावजूदि बि जेकॾहिं जूतो इलेक्शन खटे थो वञे त पोइ वधीक तव्हां तबसरो हुन ते करे सघो था। अच्छा, हीअ जेको ॻाल्हि साईं पिथोरे मां सिंधड़ी जे हवाले सां GDA साईं, उहो मूंखे ख़बर न आहे, ऐं ते तबसरो न करे सघंदुसि। मूंखे ख़बर न आहे हू मामिलो छा आहे। थईम साहिब पहिरीं चयो त हीअ वोटर जो हक़ न खसियो वियो आहे। साईं तव्हांखे सियासी कारकुन आहियो थईम साहिब, अगरि वोटर खे उन ॾींहं ते अखियुनि ते पटी ॿधी छॾियो त तव्हां ऐं चयो तोखे बिल्कुलु आज़ादु हल तोखे ॿाह मां वठी हलूं था, हाणे ॿुधाए किथे ठपो हणूं। त ॻाल्हि इहा आहे त हीअ जॾहिं तव्हां PTI जे वोटर खे, ईअं न आहे त वोटर खां हक़ खसियो, PTI जे वोटर हिते तव्हां अखियुनि ते पटी ॿधी छॾी आहे त हाणे उहे ॻोल्हा करे त हुनजो जेको पार्टी जो हिमायत याफ़्ता आहे, मिसाल कश्मीर मां थईम साहिब आहे त हाणे थईम साहिब वटि लोटो आहे, कुकड़ आहे, जूतो आहे, अलिफ आहे, बे आहे। हाणे उहो जेको खोसो साहिबु आहे, जेको एडवोकेट लतीफ़ खोसो PTI जो अॻुवान हाणे थी वियो आहे,
उनखे के जो निशान ॾिनो आहे, इंग्लिश जो अल्फाबेट के, यस के सां काज़ी वध के। यस हाणे केरु बि उनखे ॻोल्हींदो वठंदो त हीउ केरु आहे। जी हा हाणे तव्हां चओ था हीउ वोट जो हक़ न खसियो वियो आहे, तव्हां मतिलबु खसण सां मुराद इहो आहे त अगरि हिनखे पार्टी खे यानी सोली ॿिए लफ़्ज़नि में न सिधे लफ़्ज़नि में इहो आहे त पार्टी PTI इलेक्शन में फारिग आहे। छाकाणि त हाणे अगरि खटे बि मिसाल ही के टे से बे ते खटे बि आया त रिज़र्व सीटूं बि हिननि खे न मिलंदियूं। जी हा अच्छा पोइ अली असगर मरी साहब बाक़ी साईं चवनि था थईम साहब त सियासी मैदान में आराइणु खपे ऐं एग्ज़ैक्टली आउं त थईम साहब तव्हां सां 200 सैकड़ो एग्री कयां थो। थईम साहब जेका आख़िर में ॻाल्हि कई सियासी ॻाल्हि कई, थईम साहब त भई सियासत में अचो ऐं जीअं साईं जो हिकिड़ो बयानियो आहे त हिननि वटि गुण ई कोन्हनि हुकूमत हलाइण जा, हिननि हा सभु शयूं ॻाल्हायो, पोइ माण्हू हुनखे रद्द करे छॾीनि, यस ख़तमु कयो किसे खे पॉलिटिकली। त ईअं ई हिकिड़ी पॉलिटिकल पार्टी ख़तमु करे सघिजे थो। हीअ त जेतिरो दॿाईंदा, ऐं थईम साहब ज़ाहिर पीपल्स पार्टी सां जो वास्तो आहे, हिनखे ख़बर आहे त पीपल्स पार्टी खे जेतिरो दॿायो वियो पीपल्स पार्टी ओतिरी उभरी आई। दॿाइण सां त कुझु हल न थींदो आहे। नवाज़ लीग खे बि जॾहिं दॿायो पियो वियो त उभरंदी वञी पई। सियासी पार्टी दॿाइण सां ख़तमु थींदी आहे छा? पोइ मरी साहब जी ॻाल्हि हा करे वठो मरी पोइ। साहब सही ॾिसो, मरी साहब ही ईस्टर्न वैल्यूज़ आहिनि, मशरक़ी वैल्यूज़ आहिनि। ॾिसो जूतो साईं, जूते साईं वॾी बेइज़ती जी ॻाल्हि आहे। हा माना हाणे मां खिलेस मिसाल पाण चवंदा यार गॾे त कोन्हे। एग्ज़ैक्टली हाणे पाण वटि ईस्टर्न हुन में सोच में त गॾे माना हिकिड़ो बेवकूफ़ जानवर। यस डेमोक्रेट्स पार्टी जेका आहे जंहिंजो अमेरिका सदर आहे जी, हींअर। हीअं जो बाइडन जंहिंजो सदर आहे, हुनजी पार्टी जो निशान आहे गॾे। त छाकाणि त अमेरिकन सोच में गॾे जेको आहे उहो को न बेवकूफ़ आहे, उहो हिकिड़ो ज़िमेदार जानवर आहे, ऐं जेको ॿार खणी सघे थो या जेको बि हुनजो रीज़न आहे उनमें हिकिड़ो ॿियो सबबु आहे ख़ैर हुनजो नालो त डेमोक्रेट्स जो निशान हुजणु गॾे। त जूतो जेको आहे इंसान जी जिस्म जे हिकिड़े हिसे में उहो पायो। हाणे जूतो को ख़ुदा न ख़ासिता कंहिंजे मथे ते कोन रखियो, त निशान में बेहुरमती ऐं बेइज़ती जी कहिड़ी ॻाल्हि आहे साईं? निशान छा आहे मतिलबु? PTI चेयरमैन खे चैनक ॾिनी अथऊं। हा चैनक ॾींहुं हाणे को खान साहब जेको आहे उहो चैनक, हू बैरिस्टर गोहर जेको आहे हू चांहि जो ॿुधण। हाणे के निशान आहे मश्करी। जी हा ऐं निशान को बि ख़राबु या सुठो कीअं हूंदो आहे? मिसाल तव्हां ॾिसो त तलवार, छा हिन में छा सिग्निफिकेंस? शींहं यार हिकिड़ो खूनख्वार जानवर आहे शींहं। अगरि उहो ॾिठो वञे, अगरि हुनजी बिल्कुलु बारीकी वञे त शींहं हिकिड़ो जेको आहे हिकिड़ो तमामु हिकिड़ो थधो माठीलो क़िस्म जो जानवर आहे। शींहं माना खूनख्वार, फाड़े उछलाए छॾींदो तव्हांखे। तीर माना मारे छॾींदो। हथियार आहे तलवार, हथियार आहे। तलवार हथियार आहिनि, लेकिन सो इन निशान ते त मूंखे को बाक़ी हिकिड़ो निशान हुजणु खपे आहे बतौर पार्टी। ॿी ॻाल्हि आहे निशान सुठो ऐं ख़राबु कीअं हूंदो आहे साईं मरी साहब? कॉलर सां गॾु अहमद नवाज़ मुगेरी ख़बर जी। मुगेरी साहब छा चवणु चाहींदा? जी अस्सलाम वालेकुम काई साहब। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं मुंहिंजो सवाल आहे काई साहब खां त पीपुल्स पार्टी जेको बानी हुयो शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो, जेका हमेशह अवामी सियासत कई आहे ऐं उन वफ़ाक़ में जेको आहे सीटूं हासिलु कंदो पंहिंजे अवाम जे ज़ोर ते, छा हिन इलेक्शन में बिलावल भुट्टो उन जॻह ते अहिड़े शोहरत हासिलु करे सीटूं हासिलु करे सघे थो, या उतां उहे हुनखे 0-0 उतां सीटूं मिली सघंदियूं? ठीकु आहे साईं, बिलावल सीटूं ओड़े नमूने हासिलु करे सघे। किथां पंजाब मां? हा पंजाब या ओवरऑल पाकिस्तान मां। हू त चवनि था असीं आवाम जे ज़ोर ते खटींदासीं। ऐं छा थो चई सघां मुगरी साहब? आवाम तव्हां सां गॾु हुजे थी त आवाम जे ज़ोर ते खटे सघो था। पर भुट्टो साहब हिकिड़ी इलेक्शन जेका जनरल इलेक्शन 1 मैन 1 वोट थी इलेक्शन, उहा 70 में थी। उहा चवनि था 1970 जी इलेक्शन त उहा पाकिस्तान जी पहिरीं ऐं आख़िरी निस्बतन फेयर इलेक्शन हुई, काफ़ी फेयर इलेक्शन हुई। माना को वॾे सतह ते को इस्टाब्लिशमेंट या को बि धुर में इन्वॉल्व न हुई। त हिकिड़ी फेयर इलेक्शन 70 में थी, त उनजो नतीजो ई निकितो जो मुल्क टुटी पियो। रिज़ल्ट न मञियो वियो ऐं मुल्क टुटी पियो। छा फेयर इलेक्शन जो मतिलबु त इहो हो त भई हू त माण्हुनि जी मर्ज़ी हली। त ईस्ट पाकिस्तान वारा उन महिल जेको हो मशरक़ी पाकिस्तान, हुन पंहिंजी मर्ज़ी हलाई। मग़रबी पाकिस्तान वारनि खे हुनजी ॻाल्हि, मशरक़ी पाकिस्तान जे माण्हुनि जी ॻाल्हि ई न वणी, मुल्क टुटी पियो। त उनखां पोइ असां सबक़ु सिखियो न, हा उनखां पोइ असां सबक़ु सिखियो त इलेक्शन फेयर न कराइणी आहे। पोइ 77 में बि इलेक्शन फेयर न थियण जा इल्ज़ाम लॻा, इल्ज़ाम पर हुन महिल भुट्टो साहिब जी हुकूमत ते लॻा। पोइ त ख़ैर मार्शल लॉ अची वई,
मार्शल खां पोइ वरी इलेक्शन थिया 85 जा, उहो गैर जमाती बुनियादनि ते हुआ, उहो बि इहा ई धांधली हुई, जीअं PTI हींअर ॿाहिरि आहे ईअं सभु पार्टियूं ॿाहिरि रहिजी वियूं ख़ैर। सो हीउ हिकिड़ो पोइ लाइम्तनाई किस्सो आहे धांधली जो, त अवाम पोइ इहो तासुर उभरी आयो ऐं इहो तासुर खे वॾी पुख़्तगी ऐं हुनखे हुन ॻाल्हि खे हथी आई त यार हू मथे फ़ैसिला थींदा आहिनि इलेक्शन केरु खटंदो। माण्हू बड़ी कोशिशि कंदा आहिनि, पर ऐं माण्हुनि खे बि कोशिशि कबी आहे त माण्हू बि हलू बि ज़हमत न कनि वोट ॾियण, ऐं माण्हू बि वोट ॾियण लाइ न ईंदा आहिनि। सो इलेक्शन हिकिड़ी मैनेज्ड शइ हुजे थी। ऐं छा पर जितां ॻाल्हि कई त माना ज़ाहिर आहे हाणे पार्टी खे ईअं, पर तास ॻाल्हियूं जेके माना हलंदियूं पियूं, कुझु व्लॉगर्स क्लेम कनि था पिया त मुलाक़ातूं थियूं आहिनि, उहे त चवनि था त PTI इज़ डन एंड डस्टेड। सर तव्हां त व्लॉगर्स जो हवालो ॾियो पिया जेके किथे बाख़बर माण्हुनि सां मिली आया आहिनि, उहे चवनि था त PTI जो ख़ात्मो हाणे फ़िलहाल वेझड़ाई में को मुस्तक़बिल में हुजो। मूं त तव्हांखे बिना कंहिंसां मुलाक़ात करण जे 15-20 ॾींहनि महीने खां चाहियां थो त मूंखे PTI जो को मुस्तक़बिल फ़िलहाल नज़र नथो अचे। हाँ हमरा पचायो हुयो, हमरा खे बर्दाश्त करे वियो जेको हिन महिल ताईं करे पियो, त पोइ मुस्तक़बिल हिन जो आहे, जी हा, उहा अलॻि ॻाल्हि आहे। पर तकिड़े नियर फ्यूचर में मूंखे कुझु नज़र नथो अचे, ऐं को PTI ॾे ऐं ख़ान ॾे ज़ीरो रिआयत आहे, ज़ीरो, कंहिं क़िस्म जी थोरी लचक बि न आहे। कॉलोनी नगर अब्दुल गफूर काके पुट नवाब शामा जी। काके पुट साहब छा चवणु चाहींदा? साईं काजी साहब यासिर साहब सलामत। साईं काजी साहब खां मुंहिंजो सुवालु आहे त जेकॾहिं हीउ जेको ताज़ो सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो आयो आहे निशान बाबति, का बि सियासी जमायत मसलन पीपल्स पार्टी या नवाज़ लीग इन में धुर्त या हिकिड़े अख़लाक़ी तौर ते चवे हा त भई PTI खे भले बैट जो निशान ॾिनो वञे, त जीअं हिकिड़ो जेको आहे सो असां हिकिड़ी अवामी सियासी जमायतूं आहियूं, सियासी मैदान में मुक़ाबिलो कंदियूंसीं, त छा उन्हनि जो सियासी मोराल बुलंद न थिए हा? ऐं छा हिन इलेक्शन खे मुस्तक़बिल में वरी को अदालती फ़ैसिलो अची इलेक्शन जे बदिरां सिलेक्शन करार ॾिए त उन सिलसिले में साईं खां तर्जुमो वठंदासीं? महिरबानी। ॿियो बि कॉलोनी हुज़ूर बख़्श ख़ासकेली मटियारी मां जी। ख़ासकेली साहब छा चवणु चाहींदा? हालात पीपुल्स पार्टी हींअर मटियारी शहर में वॾो झटको आहे, GDR आहे, कम खे खणण था अचनि, हिन में छा चवणु चाहींदा? जी अच्छा ठीकु आहे, ठीकु आहे। चवनि था त GDA वारा मज़बूत लॻा पिया आहिनि, झटको लॻंदो पीपुल्स पार्टी खे। अच्छा, पहिरीं छा हू त सियासी मोराल बुलंद थिए हा अगरि। अच्छा, अगरि ही पीपुल्स पार्टी नवाज़ लीग, हा साईं उहो चवनि हा त वॾी ॻाल्हि आहे न, हा, पर छाकाणि त हुननि इहो चवण जी बि ज़हमत न कई। बिलावल साहब चवे थो, पर पीपुल्स पार्टी जो रुख त ॿियो ई आहे, चवे त थो बिलावल साहब चए थो त सियासी फ़ैसिलो ही टेक्निकल फ़ैसिलो आहे। इहो त उहो चवनि था पिया त हीउ टेक्निकल, त इहो त हिकिड़ी डिप्लोमेटिक ॻाल्हि थी वई न, इहो को चिटो ॾिसो साईं, असां वटि जेको बिलावल साहब अॼुकल्ह मुस्तक़िल चए थो उहा ॻाल्हि ठीकु आहे त सियासत असां वटि आहे ज़ाती दुश्मनी, ऐं ज़ाती दुश्मनी इहो ख़ैर ख़ान जे दौर में हुननि सां थी रहियो, करण वारा हुननि सां बि करे रहिया। ॾिसो इमरान ख़ान ॿियो कुझु हिन क़ासिम जे अब्बा कयो या न कयो, हिकिड़ी ॻाल्हि मञिबी त हुन बोथ साइड्स ऑफ द क्रीस, यानी मुख़्तलिफ़ इदारनि खे ॿिन्ही पासनि ते एक्सपोज़ करे छॾी। पंहिंजे हक़ में बि जॾहिं हिन जे हक़ में इदारा हुआ त फुली एक्सपोज़ आहे, फुली एक्सपोज़ आहे, सिर्फ़ु स्टैब्लिशमेंट जी ॻाल्हि न पियो कनि। हुन महिल जी जुडिशरी हुन फुली एक्सपोज़ हुआ त यार हीअ त सफ़ा ख़ान जा 11 खिलाड़ियुनि मां लॻा पिया आहिनि। ऐं हाणे जॾहिं ॿिए पासे अची वियो आहे ख़ान, त वरी इदारा ऐं सियासतदान, हाणे ॾिसो अॼु मरियम नवाज़ जी तव्हां ॿोली, एग्ज़ैक्टली, भई कैन यू बिलीव इट कि ही त इमरान ख़ान बि अहिड़ी ॻाल्हियूं कंदो हो न, त मन तव्हां बि हुनखां बि ओड़ी ॿोली ॻाल्हायो पिया। तव्हां पॉलिटिशियन कीअं आहियो? एग्ज़ैक्टली, त हिन खे पार्टी निशान न मिलणु खपे, हिन खे इबरत का निशान मिलणु खपे। इबरत का निशान त ख़ुदा न अलाए छा हूंदो आहे, त हू बि घटि न कंदो। त आउं चाहियां थो त हिन ख़ान ॿिन्ही पासनि खे रही करे इदारनि खे, सियासतदाननि खे, मुख़्तलिफ़ मीडिया हाउसिस खे एक्सपोज़ त ज़रूरु कयो आहे। इहो त हिनखे क्रेडिट ॾियणो पवंदो। कॉलोनी नगर मुख्तियार संजराणी शाहपुर चाकर मां जी। संजराणी साहब छा चवणु चाहींदा? जी संजराणी साहब। सर इहो इलेक्शन में अहिड़ो को सिस्टम बायोमेट्रिक
अची वञे त माना धांधली थियणु नामुमकिन थी वञे, अहिड़ो को सिस्टम अची सघेव? ठीकु साईं। बाक़ी मटियारी में जे साईं फ़ोन कयो साईं, हाणे अगरि तव्हांखे GDA उते मज़बूत लॻे पई त ठीकु आहे, हूंदी। पर इलेक्शन आहे, इलेक्शन अगरि भले केतिरी मैनेजमेंट हुजे, छा बि हुजे, इलेक्शन वारे जेका आख़िरी 24 कलाक आहिनि उहे अहम हूंदा आहिनि। इलेक्शन जे सुबुह जो थियणी आहे त राति 12 खां ॿी राति 12 बजे ताईं अहम हुजनि था, उनमें केरु सुठी रांदि खेॾे वञे थो। बायोमेट्रिक्स सां सिर्फ़ु कोन थी वेंदा साईं संजाणी साहिबु। इलेक्शन फेयर कराइण लाइ जेको बुनियादी जुज़ खपे, बुनियादी नियत, उहा नियत खपे। जंहिं ॾींहुं असां वटि नियत अची वेंदी त तरीक़ा त निकिरी ईंदा। जी हा। मोहम्मद हसन मरी हैदराबाद मां। जी मरी साहब, छा चवणु चाहींदा? अस्सलाम वालेकुम सर, सभ खां पहिरियों सलाम। सर, मुंहिंजो अर्ज़ु आहे त हींअर बल्लोए जो निशान PTI खां जेको अदालती हुकुम ते वापसि वरितो वियो आहे ऐं उहो आज़ादु हिसियत सां इलेक्शन विढ़नि पिया। हाणे आज़ादु हैसियत सां हिकिड़ो त हुननि खे रिज़र्व सीटूं कोन मिलंदियूं, ॿियो त अॻियां हली जेको आहे ख़रीद फ़रोख़्त वधंदी। इहे ई आज़ादु उमेदवार जेके आहिनि, कुझु खिलाई मखलूक जे ज़ोर ते, कुझु पैसनि जे ज़ोर ते ख़रीद करे। नून लीग त हींअर वाज़े तरह नज़र अचे पई त हू फॉर्म में कोन थी नज़र अचे, ख़ासि करे पीपुल्स पार्टी एक्टिव नज़र अचे पई। ऐं यकीनन ज़रदारी खे इहो पूरो भरोसो बि आहे त बिलावल वज़ीर आज़म थींदो। ऐं इहे आज़ादु उमेदवार ज़रदारी खां परे शायदि न वञी सघनि, त अवां उन नज़र छा था ॾिसो, ईअं ई थींदो? मरी साहब, न इहो ऐं तव्हांजे मंज़रनामो जेको तव्हां बयानु कयो पिया, एग्ज़ैक्टली ईअं न थींदो। ऐं नवाज़ लीग एक्टिव थी आहे, जो काड़ा में मरियम नवाज़ जलसो कयो आहे, हू पंहिंजो कमु कनि पिया। IPP सां काफ़ी हद ताईं हुनजी एडजस्टमेंट थी वई आहे। ऐं बाक़ी जेके आज़ाद सां मुराद तव्हांजी, अगरि आज़ाद जेके PTI मां आज़ाद आहिनि ऐं हिकिड़ा जनरल आज़ाद आहिनि, हिकिड़ा PTI ब्रैकेट में आज़ाद आहिनि, ॿिया मुकमल आज़ाद आहिनि, उहे घणे वांगुरु को सियासतदान हुननि जी तोड़ जोड़ न कंदा। उन्हनि खे जिथां ग़ैबी रुख़ मां इशारो ईंदो उते वेंदा। ऐं उहो PTI जो जेको ॾिसो, PTI जा बि मुख़्तलिफ़ क़िस्म जा आज़ाद बीठा आहिनि। मिसाल शामूद कुरैशी अगरि खटे वञे थो, हुनजो पुटु खटे वञे थो, मिसाल हिन टाइप जा माण्हू, या त इहे त कोन था वञनि, न पीपुल्स पार्टी, न नवाज़ लीग, न अलिफ, न बे। इहो त पोइ PTI जो ई ग्रुप सॾिबो। पर मुश्किल आहे हाणे त इलेक्शन हिननि जो, लेकिन बहरहाल ॾिसूं, यू नेवर नो। त उहो जेको तव्हां तोड़ जोड़ ऐं हू ॻाल्हि कयो पिया, मूंखे ॾुखी थी लॻे। मूंखे इहो बि ॾुखियो थो लॻे त ईंदड़ वज़ीर आज़म जेको हूंदो उहो पंजाब खां ॿाहिरि हूंदो, पंजाब खां ॿाहिरां न ईंदो। ऐं सम्झां थो त प्राइम मिनिस्टर हिन दफ़े पंजाब मां ई हूंदो। अच्छा, माज़ी में घणी बाक़ी सभई पार्टियूं, इहा ॻाल्हि मुंहिंजी तव्हां किथे भले रखी वठो, सभु पार्टियूं हींअर जेके हिक ॿिए सां इलेक्शन विढ़नि पियूं, जेके शहबाज शरीफ़ जी अॻुवाणी में हिकिड़ो PDM हुकूमत हुई, हीअ जी फोटो स्टेट पाण खे 8 फरवरी खां पोइ नज़र अची वई। अच्छा, हिकिड़ो सवाल ज़रूरु अचे ज़रा, जॾहिं इहो चयो वञे थो त डन एंड डस्टेड, त 2018 में बि चयो वियो नून लीग डन एंड डस्टेड, 99 में बि चयो वियो नून लीग डन एंड डस्टेड, उन खां पहिरियों पीपुल्स पार्टी लाइ चयो वियो डन एंड डस्टेड। डन एंड डस्टेड चवण सां इहे बंदे जे मन में हिकिड़ी आहे, मौला जे मन में मालिक करण वारो आहे, इहो को ख़्वाहिशात हुजनि थियूं। डन एंड डस्टेड कंहिंजे चवण सां न थींदो, स्पेशली अगरि हू तमामु वॾी अवामी हिमायत हुजे न। इवन ज़ियाउल हक़ त ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे डन एंड डस्टेड इन एक्चुअल करे छॾियो, रियलिटी में करे छॾियो, यानी पंहिंजी निगरानी में वञी दफ़नाए छॾियऊंसि। त मतिलबु मतां केरु यानी एतिरो भउ हुउसि त दफ़नाइण लाइ बि उते कब्रिस्तान पहुता। पोइ जिस्मानी तरह ज़ुल्फ़िकार अली भुट्टो मरी वियो न। हीअ कहिड़ी डन एंड डस्टेड न थींदो आहे, एतिरो वॾी पॉपुलर फोर्स, ग़रीब गुरबा, पोइ ठीकु आहे उन्हनि खे माण्हू विसारे छॾीनि था। एतिरी वॾी जंहिं वटि पॉपुलैरिटी हूंदी आहे, उहो एतिरो सवलाई सां डन एंड डस्टेड न थींदो आहे। अच्छा, बग़ैर जे हिन जे नतीजे में इलेक्शन थी विया, हिन जे नतीजे में गवर्नमेंट्स ठही वयूं। कल्ह PTI जा लॉयर्स ही पाण जॾहिं फ़ैसिलो आयो उन वक़्तु इहा ई ॻाल्हि कई त अब जो गवर्नमेंट बनेगी वो देखते हैं 2.5 साल चलती है, 3 साल, पोइ उहा ई कहाणी आहे। सर देखिए ना, ही गवर्नमेंट
जीअं इमरान ख़ान जो मामिलो पाण अरिड़हं जी ही तक़रीबन उहे थिए पई फॉर्मेट सेम आहे, मतिलबु थोरो फ़र्क़ु थोरो आहे, शिदत वधीक आहे। हा शिदत वधीक आहे, थोरो शदोमद वधीक आहे, पर हुन में जिन्हनि ख़ान जी हुकूमत ठाराई जॾहिं उहे रिटायर थियण लॻा या हुननि सां नाराज़गी थी त 3 सालनि खां पोइ 3.25 सालनि खां पोइ उन्हनि ई ख़ान खे फ़ारिग करे छॾियो। जी हा, पोइ ॿियनि खे वठी आया, जी हा, उहे हलंदा रहिया, अॼु ताईं हुननि जी चीच खे हलायो पियो वञे। जी हा, हाणे ही जेके अची ईंदा वरी पावर में, ज़ाहिर हिननि खे जेके वठी ईंदा ऐं जेके हलाईंदा रहंदा, जेसि ताईं हू हेम ऑफ द अफेयर्स ते आहिनि, यानी ताक़त जी पोज़ीशन ते आहिनि, ही हलंदा रहंदा। या त हिननि सां इख़्तिलाफ़ थी वेंदा उन्हनि जा, त ख़ान जो वरी कुरो खुली ईंदो, या ही हटी वेंदा, ॿिया ईंदा त वरी नए सिर कहाणी शुरू थी वेंदी। सो 2.5 साल हले, 3 साल हले, 4 साल हले, यू कांट, आउं इहो प्रिडिक्ट नथो करे सघां। लेकिन फ़र्क़ु इहो आहे त ही जेको हिकिड़ो ओपिनियन जुड़े पियो न, त ही यानी ही वाहिद, ॿिया बि गुज़रिया हूंदा, पर ही वाहिद इलेक्शन न 85 वारा बि ईअं ई हुआ त जंहिंमें इलेक्शन थियण खां पहिरीं इलेक्शन तकरारी थी विया आहिनि। सो जंहिं तकरारी अमल मां हिकिड़ी हुकूमत जनम वठंदी, उहो तकरारी कीअं न हूंदी। अलिफ बे इहो त हंग पार्लियामेंट थियण जो चिटो इम्कान आहे, त हंग पार्लियामेंट हूंदी त उहो ई हू हिकिड़ी लुॾंदड़ हवा में तरंदड़ हिकिड़ी हुकूमत हूंदी। टी ॻाल्हि त अपोज़िशन जेको आहे उनखे नेस्तो नाबूद कयो पियो वञे। जेको पार्लियामानी निज़ाम बिना अपोज़िशन जे हलंदो आहे, उहो ई वैक्यूम में हूंदो आहे, उहो जटादार थी नथो सघे। बहरहाल असां वटि ज़ोरी हलाए बि वेंदा आहिनि कंहिंसां। बसि कोशिशि त इहा ई हूंदी आहे त कहिड़े तरीक़े सां हलाए वञनि। इहो नंढिड़ो हिकिड़ो सवाल, जमात इस्लामी सवाल थी करे चए थी त पाकिस्तान में कहिड़ी पार्टी आहे जंहिंजो इंट्रा पार्टी इलेक्शन थींदा आहिनि? सही, सभिनी जे वातनि ते इहो सुवालु आहे त रुॻो PTI में इंट्रा पार्टी इलेक्शन फेयर न थिया आहिनि, बाक़ी हंधि फेयर थींदा आहिनि। सभिनी जे वातनि ते इहो सुवालु आहे, ऐं जमात इस्लामी जे वात ते इहो सुवालु त बिल्कुलु ठेके थो, छाकाणि त जमात इस्लामी पाकिस्तान जी वाहिद पार्टी आहे जंहिंमें ओरिजिनल इलेक्शन थींदा आहिनि ऐं हुननि जा अमीर हर 2 टेन्यूर्स खां पोइ हटिजी वेंदा आहिनि। सो जमात इस्लामी पारां त हीउ बिल्कुलु जस्टिफाइड आहे, पर ठही अचे थो उन्हनि ते, उन्हनि वटि इहो सुवालु। बाक़ी असां तव्हां जहिड़ा माण्हू बि पुछनि था त बाबा पोइ ॿियनि पार्टियुनि में छा इलेक्शन फेयर थींदा आहिनि? पर हीउ जेको आहे न, उहो माइक्रोस्कोप थियल आहे, फोकस थियल आहे PTI, त पोइ कंहिं बि ॻाल्हि ते कुझु बि थी सघे थो। अच्छा, पर पोइ माना कुझु छा चइजे वरी हाणे जॾहिं हीउ फ़ैसिलो अची वियो आहे, ठीकु आहे, हीअ अपील में वञनि था पिया, अपील में छा को हुननि खे रिलीफ मिली सघे थो थ्रू द कोर्ट्स? छो जो कुझु माण्हू हिकिड़ो लीगल ओपिनियन ठाहिनि था पिया, छो जो बेनज़ीर भुट्टो जो जॾहिं पीपुल्स पार्टी जो जॾहिं केस थियो हुयो निशान जो, त हुनमें कोर्ट इहो जजमेंट में पंहिंजी 10 मेंबर कोर्ट हुई उहा जेका इहा जजमेंट चई चुकी आहे त विदाउट निशान का पार्टी वञणु माना पूरो हक़ ख़राबु करणु वोट जो। ॾिसो, नज़रसानी मूंखे ख़बर न आहे इनजी लीगल पोज़ीशन छा आहे। नज़रसानी जेको पाण नंढे हूंदे खां ॿुधंदा आहियूं, उहो त सिर्फ़ु हिन में रिव्यू हूंदो आहे, उहो त इहो ई ॿुधंदा, या हाणे छा आहे, लार्जर बेंच ठहंदी। पर हाणे अपील जो हक़ ॾेई छॾियो अथऊं न सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिलनि खे। हा, पोइ हाणे लार्जर बेंच ठहे, उहो छा, लेकिन टाइम किथे बचियो आहे? बचियो ई न आहे, एग्ज़ैक्टली टाइम न आहे, एग्ज़ैक्टली काथे न काथे जेको आहे टाइम ई न आहे। बाक़ी हाणे फ़ाइज़ ईसा साहिबु अॼु इहो हुनखे चयो लतीफ़ खोसा खे त तव्हांखे असांजो फ़ैसिलो क़बूल न आहे, त मञो त मञो, न त न मञो। मञो त मञो, न मञो त न मञो, न मञो त कीअं न मञो? अरे सुप्रीम कोर्ट जो हुकुम आहे, उहो ई आख़िरी फ़ैसिलो। असां न मञूं पर इदारा त वरी वही मञंदा न। ठीकु आहे, वॾी महिरबानी साहिबु। नाज़रीन, अॼु जे प्रोग्राम जो वक़्तु पूरो थियो, वरी ईंदड़ प्रोग्राम में दुआ में